शाहनवाज़ खान त मूंखे दर ताईं धिका ॾेई ॿाहिरि कढी तव्हां छॾियो। खून जो आसरो ख़त्म करे कंहिं ॿिए हंधि शादी करे छॾियो। तमाम मुंहिंजी ताक़त जो नमूनो बि न ॾिसी को मूंखे चुका बाबू बर्दाश्त थो करे न को अदा बर्दाश्त थो करे। अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दौलाब जी नेक्स्ट एपिसोड में छा वाकई हाणे अचण वारी एपिसोड जंहिंमें मुराद इतबार कंदो जेका माण्हू मोकिलिया सोढल मुराद ॾे त बाबा अली खान हिननि वटि क़ाइद आहे रहदन वटि न आहे। अचण वारी एपिसोड में छा थींदो छा न थींदो सॼी अपडेट्स ॾींदासीं हिन नंढड़ी वीडियो में। हिनखे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। उदासी टीवी यूट्यूब चैनल खे सुठा सुठा कमेंट बि कंदा। दोस्तों पहिरीं ॻाल्हि त मंसूर खान खे माउ चवंदी आहे तूं ॿी शादी कर इन जो आसरो लाहे छॾ। हू चवंदो आहे मां आसरो लाहे छॾियो आहे इहो सोचण बि गुनाह आहे मां ॿी शादी कंदुसि। हुन मुराद रहज़न खे धमकी ॾींदो आहे। रहज़न मिलणु ईंदो आहे मुराद सां चवंदो आहे मुंहिंजे भाउ मत पट मां तुंहिंजे मसइले में न आहियां। मुराद चवंदो आहे मुंहिंजी ताक़त जो मुज़ाहिरो तूं ॾिठो आहे मां जॾहिं ॿ क़दम पोयां हटंदो आहियां त वरी हमलो करणु शींहं वांगुरु हमलो करण जे लाइ वरी अॻिते धाड़ हणंदो आहियां तूं कॾहिं बि कमज़ोर मूंखे न सम्झजांइ। रहज़न चुप करे वेंदो आहे ऐं मुराद चवंदो आहे मां कुझु ॾींहंनि खां पोइ तुंहिंजे भाउ खे छॾे ॾींदुसि पहिरियों पक कयां त केरु इन शइ में मुलविस आहे। दोस्तो सोडल जेका माण्हू मोकिलींदो आहे मुराद सां मिलंदा आहिनि। मुराद उन्हनि खे पहिरियों धमकाईंदो आहे तव्हां मिलियल आहियो शाहनवाज़ खान जा माण्हू आहियो तव्हां केरु आहियो ऐं पोइ इन ते चवंदो आहे मां ॾिसां थो इन ॻाल्हि खे जेका माण्हू पकिड़े आहिनि अली खान खे जंहिं नाले तव्हां चओ था मां जांच कयां न त कूड़ निकितो तव्हांखे कोन छॾींदुसि। पोइ इन ॻाल्हि ते तबार करे उॾामींदो आहे।